ॾाढो बुरो थियो दिलावर खान, ॾाढो बुरो थियो। हाकिम खान जे बचण जा चांसिस तमाम घट आहिनि। थी सघे थो त तुंहिंजी दुआ रंग लाइ, पर मूंखे नथो लॻे त तूं दुआउनि जे वसीले हाकिम खान खे मौत जे मुंहं मां ॾेई थी। ईअं सम्झ में त हाकिम खान जो दाणो पाणी इहो ई लिखियल हुयो जेको हू खाई चुको आहे। कमाल खान रब जी ज़ात उहा वॾी ज़ात आहे जेका 9 महीना मां जे पेट में ॿार खे बिना दाणे पाणीअ जे रखे थी। अमर इलाही छा आहे इहा तोखे ऐं मूंखे कहिड़ी ख़बर आहे? ए नादान, तूं हाकिम खान खे छॾ, तूं वञी पंहिंजो फिक्र कर, छो त रब जी उहा बेपरवाह ज़ात आहे जेका मौत जे मुंहं मां बि ज़िंदगीअ खे धिके कढे ऐं वरी कॾहिं मौत जे मुंहं में बि ज़िंदगीअ खे परवान चाढ़े। इन्हीअ करे चवां थो त वञी पंहिंजी ज़िंदगी जो ख़ैर घुर, त किथे रब जी ज़ात तो मथां ॾमरजी न पए। हिन वक़्तु रब जो ॾमर कंहिं मथां आहे इहो दुनिया पई थी ॾिसे। बाक़ी रही मुंहिंजी ज़िंदगी जी ॻाल्हि, जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी खसिजी बि वई त दिलावर खान तो मथां मयार कोन ईंदी। नादान नहीं कमाल खान, ॾाढो नादान आहीं। ऐं हिन वक़्तु तूं ज़िंदगीअ जे उन दौर मां गुज़री पियो जंहिंखे जवानी चवंदा आहिनि। जवानी जंहिंमें अखियूं पूरियल ऐं अकुल घटि कमु कंदो आहे। इन्हीअ करे तूं हिकु मोहबती माण्हूअ जे सब्र जी लताड़ पियो कई। हिकु ॻाल्हि यादि रखजांइ कमाल खान, इहे जेके तुंहिंजा अफ़ाल आहिनि न, त हिकु ॾींहुं रब पाक तोखे अहिड़े कुन में पीड़ींदो जो तुंहिंजो उज़बो न मिलंदो उज़बे सां। करो मां तव्हांखे चयो हो न त कमु थिए या न थिए, मां तव्हांखे बिना रंग रोक जे दिलावर खान ताईं पहुचाईंदुसि। मां मञा थो परेल, मञा थो त तूं असांखे दिलावर खान ताईं पहुचायो, पर उन वक़्तु टाइम अहिड़ो हुयो जो असां दिलावर खान खां पुर न करे सघियासीं। हा, पोइ तोखे पैसा किथां ॾियां? हा कानो, इहा सरासर वाइदे ख़िलाफ़ी आहे। खानूअ कॾहिं बि वाइदे ख़िलाफ़ी नाहे कई। पोइ पैसा किराए ॾींदे? रक़म तमामु घणी आहे, पर तोखे अकबर लाउड स्पीकर खोले ॾीस। अॼु ताईं त असां बि मोबाइल न आहे धारी, पर तुंहिंजी त वॾी लय आहे। हाणे इज़त सां ॻाल्हाए, ॿिया सभु ख़ामोश रहो। हेलो, डीएसपी निसार पियो ॻाल्हायां। हा हा हा, ॻाल्हि कयो। आचर जी मुखबर यारा पैसा खणी वञो ऐं अचो दिलावर खान ऐं हाकिम खान जे वाक़े जी मूंखे पूरी तफ़सील ॿुधायो। ऐं हिन खां अलावा तव्हांखे हिकु ॿियो कमु बि ज़रूरु करिणो आहे, उन ई करे जल्दी पहुचण जी कयो। ठीकु आहे कानो, तूं 2-3 ॾींहंनि में करे वठ, मां खणी ईंदुसि। इहो सरकारी पट्टो गिचीअ में विझी इहो पुलिस जो कुत्तो कॾहिं खां बणिजी वियो आहीं। हा कानू, मूंखे ख़ुदा जो कसम आहे, मां तुंहिंजी मुखबरी नाहे कई मां तुंहिंजी मुखबरी। मूं त सम्झो हो त धिकनि ऐं थाबनि खाइण खां पोइ सुधरी वियो हूंदे, पर न परू न, तूं त उहो ई कुत्ते जो पुछ ई रहे। ॾिसी जा तो खानू, करीस पूरो,
न त ही असां सभिनी लाइ मुसीबत बणिजी वेंदो। न खानू न खानू खानू खुदा जे वास्ते मूंखे न मार। मूं नाहे कई, मूं तुझे मूं ख़बर ई नाहे कई। ॿुध बाक़ी आचर मुंहिंजो छा हो? हाँ दुश्मन न न परियल न आचर मुंह में खनी जो इख्तिलाफ छो न हुया पर पोइ बि आचर मुंहिंजो दोस्त हो दोस्त। खानू मूंखे खुदा जो कसम आहे मां आचर खे नाहे मारायो। बस बस परू बस पजी ने पुलिस सवाल मां जेके हिकड़ो लफ़्ज़ कयो अथई त तसीम कोलिन सां परोड़ करे छॾींदो सां। भॼ भॼ जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी बचाइणी थी त भॼ भॼ। कानू कानू मूंखे माफ़ कर। मां तुझी मूंखे वरी नाहे कई, मूंखे माफ़ कर। तोखे माफ़ कया तोखे माफ़ कया हिक खपुर खे जीअं वरी कंहिं ॿिए खे पुलिस खां ॾंगराए। हाँ मूंखे न मार, मूंखे न मार, मूंखे न मार। सिकंदर खान असांजे दुश्मननि में जेको लाबारो पियो आहे इहो तमामु सुठो कमु। जेकॾहिं रुस्तम खे लेटाए छॾीं त पोइ सोन में तोरे छॾींदोसीं। सोन में आचार्य त नालो निशान मिटिजी वियो आहे ऐं हाकिम खान मौत जे हंज में आख़िरी सिसकी पियो थो पए ऐं खानू त असां सां खौंसे ई नथो। बाक़ी रहियो रुस्तम। सिकंदर खान हिन रुस्तम जो जल्द पिलो कयो। कमाल खान मां अॼु जो अॼु डीएसपी सां वरी मीटिंग करे हितां जे सर्च ऑपरेशन जी इजाज़त वठां थो। इएं कयो सिकंदर खान, तमामु जल्द इएं कयो छो त असांजा सभु दुश्मन कमज़ोर पइजी चुका है। जेकॾहिं जल्द को कदम खणंदो त सभिनीनि खे घुमाए लाहींदो। तमाम जल्द मूसा खान, तमाम जल्द ॾिसंदे। सर बाडी खणायो? बाडी खणाए गाड़ी में रख रहा है। सिकंदर खान हितां जे ऑपरेशन लाइ तमामु जल्द तयारी कयो। ॾींहं ॿिनि में सभिनि खे घोटे ॾेखारींदुसि। यो बखैरा जे सिर ॾेखारो हुजे काॾे निकिरी पियो आ? चाची शहर वञा थो रेस के ॾिसण लाइ। अब खैरा जे सिर ॾेखारो हुजे मां बि ने मोए खगे खे सुबुह लाकू तड़े कढियो आ त वञो वञी रेस खां पुछी अचो। पर ना बा यो काथे थो रेस खां पुछण वञे। यो अजायो पजायो पियो घिटन में रोलंदो हूंदो। अबा जे तुंहिंजे वर चढ़ी वञे
त तूं सिधो शहर गेलियूं वञ जांसी। चाची जेकॾहिं मूंखे मिलियो त मां वठी ज़रूर ईंदोसांसि, पर मूंसां मिले मुश्किल। हाँ ओड़े अब्बा हाओ, अरे खैरां जे सिर ॾे खैर हुजे, इहो मोह खगो कॾहिं बि कोन सुधरंदो। कंहिं बि सवले कम सां मोकिलेसि न त असली कोन चयो कंदो। बाक़ी हा जे पंहिंजे मोहि वञो हूंदुसि त पोइ न ॾिसंदो राति न ॾींहुं पियो रुलंदो। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, अब्बा इन्हे खे त अलाह सुधारे, बाक़ी मुंहिंजी भेणी कान्हे। चाची अलाह कंदो, सुधरी पवंदो। अरे अब्बा जे इहो सुधरे न त मां मिठाइयूं विरहायां, पर कोन अब्बा, खैरां जे सिर ॾे खैर हुजे, इहो कोन सुधरंदो। ठीकु आहे चाची, जेकॾहिं मिली वियो त वठी ईंदोसांसि। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, अब्बा इहो त सही थियो, पर रेस जी मयार रहिजी वेंदी। अब्बा खुदा को साने ॾे न, बाक़ी हे मरंदा मरी वेंदा, कोन सुधरंदा। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, मां केतिरो जीअरी हूंदसि बाजो हिननि खे पई सम्झाईंदसि। वाह ॼानिस रखे। सर हिन वक्त असां जेको कदम खणूं सोचे समझी खणूं। तव्हांजो छा ख्याल आहे सिकंदर खान? सर हिन वक्त असां आचर जो मुकम्मल टोलो ख़त्म करे चुका है, ऐं रुस्तम भी कमज़ोर पइजी चुका है। बाक़ी थोरो घणो साह वञी खानू में बचो आहे। जेकॾहिं असां जल्द ऑपरेशन शुरू कयो त सभिनी खे मुकम्मल तौर ख़त्म करे सघूं। ॿुधण में आयो आहे त हिन वक्त ॿाहिरि निकिरी विया आहिनि। असांजो ऑपरेशन करणु फुज़ूल आहे। अजायो पेलो लताले वापसि मोटंदासीं। ॿाहिरि निकिरी वञण जा अफ़वाह ग़लति आहिनि। सर मूसा खान जो कमदार मारियो वियो आहे, हिन जो मतिलबु त रुस्तम अञा इते ई घुमंदो रहे थो। कॾहिं ऑपरेशन शुरू कयूं? सर मां त चाहियां थो अॼु जो अॼु। जेके मूंखे इतला मिलिया आहिनि उन्हनि मुताबिक़ खानू ऐं रुस्तम खे इते ई ॾिठो वियो आहे। करम खान तुंहिंजो छा रायो आहे? सर जेकॾहिं सिकंदर खान चवे थो त भल ऑपरेशन शुरू कयो, पर मूंखे कोन थो लॻे त उहे थींदा। ॿियनि खे तहफ़ुज़ फराहम करणु असांजो फर्ज़ आहे। सिकंदर सही पियो चवे, अॼु खां वठी ऑपरेशन शुरू कजे। सर मां त चाहियां थो त इहो ऑपरेशन मुसलसल 3 ॾींहं जारी रहे। 3 ॾींहं? हाँ सर, राति थियण सां ई उन इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो, जेसिताईं असां वधी चुका हुजूं जीअं उहो राति जी अंधारे जो फ़ाइदो वठी निकिरी न वञे। सिकंदर खान हितां जा बाग वॾी एराज़ी में पखड़ियल आहिनि, जेके जंग खां वधीक ख़तरनाक आहिनि। असां जीअं ई हिकु बाग जी तलाशी करे ॿिए बाग में दाख़िल थींदासीं त उहो ॿियो पासो वठी साॻे तलाशी वरितल बाग में दाख़िल थी वेंदा ऐं असांखे ख़बर ई न पवंदी। सर मां मुकम्मल सर्वे करे चुको आहियां। हिते टोटल 10 बाग आहिनि जेके 3 जे ग्रुपनि में विरहायल आहिनि। असां 2 ग्रुप ठाहे उते दाख़िल थींदासीं। हिकु बाग में करम खान पंहिंजे जवाननि सां गॾु दाख़िल थींदो ऐं ॿिए बाग में मां पंहिंजे फोर्स सां गॾु दाख़िल थींदुसि। होॾां करम खान पहिरें बाग जी तलाशी ख़त्म करे ॿिए बाग वटि पहुचंदो ऐं मां जंहिं बाग में दाख़िल थींदुसि उनजी तलाशी ख़त्म करे मां बि ॿिए बाग वटि पहुचंदुसि। पोइ हुनखे कड़ो चाढ़े राति गुज़रण जो इंतज़ारु कंदासीं। ठीकु आहे सिकंदर खान, देरि न कयो, फोर्स तयारु करे ऐं निकिरण जी कयो। उन्हनि फोरन जो नालो निशान मिटाए छॾियो। अम्मा काॾे? अरे अम्मा खैरां जे सिर ॾे खैर हुजे, सिज ते लहण वारो थियो आहे। मोह खगो वञा न मोटियो आहे, वञा वञी का संभाल लही अचांसि। अम्मा बाबा अची वेंदो, तूं किथे वञी बाबा खे ॻोल्हींदी आहे? अमड़े जब्बार खे चयो हुमे त हिन खे पाण सां गॾु वठी वञजाए। हाणे वञी ॾिसी अचांसि त जब्बार आयो आहे या न। जे आयो आहे जब्बार त मोह खगो काॾे वियो? अम्मा जेकॾहिं बाबा शहर वियो हूंदो त जब्बार सां गॾु किथे थो वञे? अमड़े खैरां जे सिर ॾे खैर हुजे, भली अकेलो ई वियो हुजे, पर हिन महिल ताईं मोटण त घुर्जेसि। मोटी तॾहिं ईंदो जॾहिं जीअरो हूंदो न। खैर घुर माई, खैर घुर। हा मुसड़ो ॿधी खणी वियो हूंदुसि, हाणे मुंहिंजे खैर घुरण सां वापसि अचण वारो उहो बि कोन्हे। हा अड़ी खैरां जे सिर ॾे खैर हुजे, तूं त वॾी का मनहूस औरत आहे, मनहूस। सदाई हुजे मौत हुजे वते तूं कांध पा खाईंदी। ॿियनि जा कांध पाऊं खावां न खावां, बाक़ी तुंहिंजे सिर जो कांध पोतां ज़रूर खाईंदसि। अड़ी अमड़े हिन खे कारे कुम जो कांध पो रधे ॾेसि त वेही खाए त मां तेसी ताईं वञी हुनजी सार लही अचां।
ॿार पियनि हिन वक़्तु अची अॻु वरितो अथनि जेकर मुंहुं में पिस त वॾी छिक छिका कंदा उन खां सुठो आहे त बाग़ जे अंदरियां ई निकिरी वञा अरे बच्ची ना निकले ना पछो सर जवान तुझो भलो इन में याद हथियार फिटी कर न सूबेदार न हथियार फिटा न कदो जेकॾहिं हथियार फिटी न कंदे त मारियो वेंदे जेकॾहिं मां हथियार फिटो कयो त तव्हां मूंखे बख़्श कोन कंदव मुंहिंजो तोसां वाइदो आहे तोखे कुझु बि न थींदो करम खान मां तुंहिंजे वाइदे ते एतबार करे अचां थो तो ते मुझे यकीन है ही शाके सिकंदर खान ही शाके करम खान तमाम मुझसे टोक टोक करेगा